अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन 13 अगस्त 2026 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जे कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। सिंध धरती ते अहिड़ा ॾुखिया ॾींहं आया आहिनि जो ईअं महसूसु थी रहियो आहे ॼणु अणएलानियल मार्शल मां गुज़रूं पिया। सिंध लए जा खोड़ींदड़ को बि अॻुवाण जॾहिं बि हक़ सच जी ॻाल्हि करे थो, जॾहिं बि हुकूमत सां मुख़ालिफ़ धुर तौरु साम्हूं थी बीहे थो, तॾहिं उनखे या त खंभे गुम कयो वञे थो या वरी कूड़नि केसनि में फासायो वञे थो। केरु पुछण वारो बि नाहे। इहो बि केॾो वॾो अलमियो आहे। STP जे मर्कज़ी अॻुवाणनि खे न सिर्फ़ु मीरपुर ख़ासि प्रेस क्लब मां खंभे गिरफ़्तार करे पुलिस पंहिंजनि गाॾियुनि में खणी वई, पर उनखां पोइ हुननि जी गिरफ़्तारी बि किथे ज़ाहिर नाहे कई वई। उन सां गॾोगॾु लाड़ जे इलाइक़नि में मासूम शहरियुनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। जेको बि माण्हू सरापा एहतिजाज बणिजे थो, उन ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं पियूं वञनि। 14 अगस्त जॾहिं बि ईंदी आहे या अगस्त जो महीनो जॾहिं बि ईंदो आहे, तॾहिं इहे कार्रवायूं शुरू थी वेंदियूं आहिनि। क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करे ऐं पोइ 14 अगस्त खां पोइ उन्हनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया वेंदा आहिनि, जेके ख़तमु थियण जो नालो ई नाहिनि वठंदा। ऐं पोइ 1-2 सालनि खां पोइ जॾहिं अदालतूं उन्हनि केसनि खे रद्द करे कूड़ो करार ॾेई छॾींदियूं आहिनि, तॾहिं उहे अॻुवान आज़ादु थी ईंदा आहिनि। इन समूरी सूरतहाल खे बि नज़र में रखंदासीं ऐं इहो बि ॼाणण जी कोशिशि कंदासीं त आख़िर ईअं छो आहे। आख़िर ईअं छो आहे त पुलिस हाणे अहिड़ियूं कार्रवायूं करणु लॻी आहे। इन मामले जा पेरा खणंदासीं, जॾहिं त उन सां गॾोगॾु क़ौम खे मुतहद करण जी ज़रूरत वारे मामले ते बि अब्दुल ख़ालिक जूनेजी जो लिखियलु लेख अवां जे समातनि जी नज़र हूंदो त स्कूल जो वधायल वक़्तु तालीम वधाईंदो या न, इन ते बि ग़ौर वीचार कंदासीं। हद खां वधीक ख़ौफ़ जो नुक़सान वारे मामले ते आखाणी बि पेश कबी त इस्लाम मुल्कनि खे मुतहद न करे सघियो जे उनवान हेठि अब्दुल कलाम आज़ाद जी लिखणी बि अवां जे समातनि जी नज़र हूंदी। अज़ीम इंसान मोहम्मद इब्राहिम जोयो खे सालगिरह ते भेटाउनि जा गुलाब अचपा। मंज़रनामे में मुख़्तलिफ़ मंज़र शामिल हूंदा, जंहिंमें शाइरी बि हूंदी। सभ खां पहिरियां सिंध में कार्रवाइनि वारे सिलसिले खे नज़र में रखंदासीं। धरती लाइ जेके माण्हू बि आवाज़ु बुलंद कनि था ऐं जेके बि धरती लाइ आवाज़ु उथारिनि था, उन्हनि खे जबरी तौरु खंभे गुम कयो वञे थो या वरी मुख़्तलिफ़ केसनि में गिरफ़्तार कयो वञे थो। मीरपुर ख़ासि में STP जे मर्कज़ी अॻुवाणनि खे गिरफ़्तार कयो वियो। संदन गिरफ़्तारी केतिरा ई सवाल उथारे इन करे बि रही आहे जो अञा ताईं संदन गिरफ़्तारी बि ज़ाहिर नाहे कई वई। ॾींहं ॾिठे जो प्रेस क्लब मंझां हिकिड़ा माण्हू खंभिजी वञनि था ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी बि किथे ज़ाहिर नथी थिए। छा इन खां वॾो को ॿियो अलमियो थी सघे थो? सिंध में गुज़िरियल कुझु अरसे खां सियासी ऐं क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ थींदड़ गिरफ़्तारियूं, केस ऐं मुबैना जबरी गुमशुदगियुनि जा वाक़िआ हिकु इंतिहाई संजीदा सवालनि खे जनम ॾियनि था। छा पंहिंजी धरती, वसीलनि, पाणी, ॿोली, सक़ाफ़त ऐं आइनी हक़नि लाइ आवाज़ु उथारण बि जुर्म बणिजी वियो आहे? जेकॾहिं को शहरी पंहिंजे हक़नि लाइ पुरअमन तरीक़े सां ॻाल्हाए थो त उनजो जवाबु दलील ऐं क़ानून सां थियणु घुरिजे, न त ख़ौफ़, गिरफ़्तारी या ख़ामोश कराइण सां। हिकु जमहूरी समाज में इख़्तिलाफ़ राय खे रियासत लाइ ख़तरो न पर जमहूरियत जो लाज़मी हिसो सम्झो वेंदो आहे। जेकॾहिं को माण्हू हुकूमत जे पॉलिसियुनि ते तनक़ीद करे, सिंध जे पाणी जे हक़नि बाबति सवाल उथारे, वसीलनि जी विर्छ ते एतिराज़ करे या पंहिंजी क़ौमी ऐं सक़ाफ़ती हक़नि जी ॻाल्हि करे, त जेसिताईं हू तशदुद या का ग़ैर क़ानूनी सरगर्मी ॾांहुं न वञे, संदसि आवाज़ खे सियासी ऐं क़ानूनी दायरे में ॿुधणु घुरिजे। मसइलो उते वधीक संगीन थी वञे थो जिते सियासी इख़्तिलाफ़ खे फ़ौजदारी केसनि सां मुंहुं ॾियण जो तासिर पैदा थिए। हिकु कारकुन ते केस दाख़िल थियणु पाण में ॾोह साबित थियणु बराबरि न आहे। क़ानून जो बुनियादी उसूल इहो आहे त इल्ज़ाम
ऐं ॾोह में फ़र्क़ु रखियो वञे ऐं हर शख़्स खे मुनसिफ़ाणे तरीक़े सां पंहिंजो दिफ़ा करण जो हक़ ॾिनो वञे। साॻी तरह जबरी गुमशुदगी कंहिं बि सूरत में मामूली मामिलो न आहे। जेकॾहिं को शहरी गिरफ़्तार कयो वियो आहे त संदसि गिरफ़्तारी क़ानूनी रिकॉर्ड में हुअणु घुरिजे। ख़ानदान खे ॼाण ॾिनी वञे ऐं खेसि अदालतारो पेश कयो वञे। कंहिं शख़्स खे क़ानूनी अमल खां ॿाहिरि ग़ाइबु करण सां रुॻो मुतासिर ख़ानदानी तकलीफ़ में नथो अचे, पर रियासत जे इदारनि ते अवाम जो एतमाद बि कमज़ोर थिए थो। हिते पुलिस जे किरदार ते बि सवाल उथनि था। पुलिस जो बुनियादी कमु क़ानून जी बालादस्ती, शहरियुनि जी हिफ़ाज़त ऐं अमन क़ाइमु करणु आहे। जेकॾहिं पुलिस सियासी इख़्तिलाफ़नि खे दॿाइण लाइ इस्तेमालु थियणु लॻे त इदारो पंहिंजी ग़ैर जानिबदारी वञाए वेंदो। पुलिस खे हुकूमत या कंहिं सियासी धुर जे मुफ़ादनि बदिरां आइन ऐं क़ानून जी पाबंदी करणु घुरिजे। हुक्मरान लाइ बि सोचण जो वक़्तु आहे। जेकॾहिं माण्हुनि खे पंहिंजे मसइलनि ते ॻाल्हाइण जी आज़ादी न हूंदी, जेकॾहिं पाणी, ज़मीन, वसीलनि, ॿोली ऐं रोज़गार बाबति सवाल करण ते माण्हू ख़ौफ़ महसूसु कंदा त पोइ मसइला ख़तमु न थींदा, उहे वधीक गहरा थींदा। ताक़त सां ख़ामोश कयल आवाज़ वक़्ती तौर ते दॿिजी सघे थो, पर सवाल ख़तमु नथो थिए। सिंध जी तारीख़ ऐं सियासी ऐं क़ौमी शऊर, अदब, सहाफ़त ऐं अवामी जदोजहद जो डिघो सफ़रु रहियो आहे। इख़्तिलाफ़ राय खे दॿाइण बदिरां उनखे सम्झणु ऐं उन सां ॻाल्हाइण ई जमहूरी रस्तो आहे। सिंध जे माण्हुनि जा जेके बि आइनी ऐं क़ानूनी हक़ आहिनि, उन्हनि बाबति ॻाल्हाइण खे गद्दारी या ॾोह जी नज़र सां ॾिसण बदिरां उन्हनि सवालनि जो जवाबु दलील, पॉलिसी ऐं क़ानून जी ज़रिए ॾिनो वञे। उन सां गॾु क़ौमी कारकुननि ऐं सियासी धुरियुनि जी बि ज़िमेवारी आहे त जदोजहद खे पुरअमन आइनी ऐं क़ानूनी दायरे अंदरि रखनि। कंहिं बि क़िस्म जे तशदुद, नफ़रत ऐं ॿियनि शहरियुनि जे हक़नि जी लताड़ खे हक़नि जी जदोजहद जो हिसो नथो बणाए सघिजे। पुरअमन सियासी इज़हार ऐं तशदुद में वाज़िह फ़र्क़ु रखणु ज़रूरी आहे। असल सवाल इहो नाहे त माण्हू हुकूमत खां सवाल छो पुछनि था। असल सवाल इहो आहे त हुकूमत उन्हनि सवालनि जा जवाब छो नथी ॾिए। सिंध में पाणी, ज़मीन, वसीलनि, रोज़गार, ॿोली, तालीम ऐं माहौल बाबति जेकॾहिं माण्हू वटि ख़दशा आहिनि त उन्हनि ख़दशनि खे ॿुधणु, ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणणु ऐं आइनी इदारनि ज़रिए हल करण ई मज़बूत रियासत जी निशानी आहे। अॼु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ख़ौफ़ जी फ़िज़ा बदिरां क़ानून जी हुक्मरानी, गिरफ़्तारी बदिरां मुनसिफ़ाणी क़ानूनी अमल, ख़ामोशी बदिरां ॻाल्हि ॿोल ऐं ताक़त बदिरां दलील खे तरजीह ॾिनी वञे। छो त मज़बूत रियासत उहा नाहे जेका इख़्तिलाफ़ कंदड़ आवाज़ खे ख़ामोश करे। मज़बूत रियासत उहा आहे जेका इख़्तिलाफ़ कंदड़ आवाज़ खे बि ॿुधण जी सघ रखे। ख़ौफ़ कॾहिं कॾहिं हक़ीक़त खां बि वधीक ख़तरनाक साबित थींदो आहे। हीअ कहाणी पुराणे ज़माने जे हिकु तजुर्बेकार शिकारी जे वातां ॿुधल आहे ऐं संदसि चवण मूजिबि हीउ हिकु सचो वाक़ियो आहे। शिकारी ॿुधाए थो त हिकु ॾींहुं चकोर पंहिंजे बचनि सां गॾु ख़ुराक जी ॻोल्हा में खेतनि ॾांहुं आया हुआ। मथां आसमान में हिकु बाज़ चकर काटे रहियो हो। ओचितो संदसि नज़र हेठि मौजूदु चकोरनि ते पई। हू शिकार जे इरादे सां तेज़ रफ़्तारी सां हेठि लथो, पर क़िस्मत साथ न ॾिनो। रस्ते में हू वण जी हिकु टारी में फासण सबबि मरी वियो। ख़बर नाहे उहो मंज़रु केतिरा ॾींहं पुराणो हो, पर जॾहिं शिकारी उते पहुतो त हुन ॾिठो त बाज़ त उन नोकदार टारी ते मुअल लटकियल हो, पर हेठि मौजूदु सभई चकोर बि मरी चुका हुआ। सबबु इहो हो त चकोर ख़ौफ़ सबबि पंहिंजी जाइ तां चुरिया ई न हुआ। खेनि इहो ई लॻंदो रहियो त बाज़ अञा बि संदनि मथां मौजूदु आहे ऐं जेकॾहिं हूअ ज़रो बि हरकत कंदा त बाज़ खेनि शिकार करे छॾींदो। इन कहाणी मां, इन आखाणी मां इहो सबक़ु मिले थो त कॾहिं कॾहिं दुश्मन खां बि वधीक ख़तरनाक दुश्मन जो ख़ौफ़ हूंदो आहे। जॾहिं ख़ौफ़ इंसान या जानवर ते मुकमिल तौरु हावी थी वञे, तॾहिं हूअ हक़ीक़त खे ॾिसण ऐं हालतुनि खे सम्झण जी सलाहियत बि विञाए वेहे थो। ख़ौफ़ खां आज़ादु थियो, छो त हर ख़तरो एतिरो वॾो नाहे जेतिरो ख़ौफ़ खेसि बणाए पेश करे थो। नामियारे शाइर न्याज़ पिताफ़ी लिखियो, जन्नत में टांडा भरण कोन ॾींदुसि, ॿुधी छॾ तो सिंध खे ॿरण कोन ॾींदुसि। भले रख तूं साढे पंहिंजा महल सोना, ग़रीबनि जा झूपा ढहण कोन ॾींदुसि। कसम आहे सिंधू जे छोलियुनि जो मूंखे, अॿोझनि जा ॿेड़ा ॿुॾण कोन ॾींदुसि। सम्झू आहे हर का सिंध जी नियाणी, उन्हनि ते आङुर खणण कोन ॾींदुसि। चिटिल आहे जेको तुंहिंजो रत फुड़नि सां,
चिटिल आहे जेको तुंहिंजो रत फुड़न सां उहो तोखे पटको ॿधण कोन ॾींदुसि। मुलुड़कनि सां पंहिंजी धोती आहे धरती, मुलुड़कनि सां पंहिंजी धोती आहे धरती, कदम मेरा हिन ते रखण कोन ॾींदुसि। इहो आहे न्याज़ पिताफ़ी इरादो, पुॻो वस्त कंहिंखे विढ़ण कोन ॾींदुसि। जन्नत में टांडा भरण कोन ॾींदुसि, ॿुधी छॾ तूं सिंध खे ॿरण कोन ॾींदुसि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमीअ ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। सिंध जे तालीम खाते ते जेतिरा तजुर्बा कया विया आहिनि एतिरा तजुर्बा कॾहिं बि कंहिं बि खाते में न आहिनि थिया। शायदि इहो ई सबबु आहे जो उन जे करे तालीम खे बहितर बणाइण बदिरां तजुर्बनि ते ध्यानु ॾिनो वियो आहे ऐं उहे तजुर्बा कॾहिं कॾहिं तालीम जी तबाही जो सबबु बि बणिजंदा आहिनि या वरी कॾहिं कॾहिं अवाम जे अहजनि खे बि वधाए छॾींदा आहिनि। कॾहिं कॾहिं त ईअं थींदो आहे जो उहे तजुर्बा न सिर्फ़ु ॿारनि खे बेज़ार कंदा आहिनि पर उस्तादनि लाइ बि आज़ार बणिजी वेंदा आहिनि। सिंध जे तालीम खाते तरफ़ां तालीमी इदारनि जी वक़्ता बाबति ताज़ो कयल फ़ैसिलो हिकु भेरो ॿीहर इन ॻाल्हि खे उजागर करे थो त पॉलिसी साज़ी जेकॾहिं ज़मीनी हक़ीक़तनि, अमली मसइलनि ऐं लाॻापियल धुरियुनि जी मुशावरत खां सवाइ कई वञे त उन जा नतीजा तालीम जी बहितरी बदिरां नवां मसइला पैदा कंदा आहिनि। तालीमी इदारनि में मोकल जो वक़्तु 2:30 वॻे मुक़ररु करणु ऐं छंछर जी मोकल जो फ़ैसिलो बज़ाहिर इंतिज़ामी नोयत जो क़दमु आहे, पर उन जा असर उस्तादनि, शागिर्दनि ऐं संदनि ख़ानदान ताईं पहुचण वारा आहिनि। सवालु इहो आहे त छा इहो फ़ैसिलो उन्हनि सभिनी हक़ीक़तनि खे साम्हूं रखी कयो वियो आहे? तालीम जे निज़ाम जा फ़ैसिला सिर्फ़ु ऑफ़िसनि में वेही फ़ाइलनि ते सहियूं करण सां न थींदा आहिनि। उन्हनि फ़ैसिलनि जी कामयाबी जो दारो मदार इन ॻाल्हि ते हूंदो आहे त पॉलिसी ठाहींदड़नि खे स्कूलनि ऐं कॉलेजनि जी हक़ीक़ी हालतुनि जी केतिरी ॼाण आहे। जेकॾहिं कंहिं फ़ैसिले खां अॻु उस्ताद तनज़ीमनि, तालीमी माहिरनि, वालिदेन ऐं स्कूल इंतिज़ामिया सां मुशावरत कई वञे हा त शायदि अहिड़ियूं अमली पेचीदगियूं अॻु ई साम्हूं अची वञनि हा। सिंध जे केतिरनि ई सरकारी स्कूलनि जी हालत बि इंतिहाई ॻणती जोगी आहे। अॼु बि केतिरा ई तालीमी इदारा बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। किथे पीअण जो साफ़ पाणी मौजूदु न आहे, किथे बिजली जी सहूलियत नाक़स आहे, किथे मुनासिबु वाशरूम बि न आहिनि ऐं केतिरनि ई स्कूलनि में शागिर्दनि ऐं उस्तादनि लाइ मुकमिल फर्नीचर बि मौजूदु न आहे। अहिड़ियुनि हालतुनि में स्कूल तालीम जा मर्कज़ घटि ऐं क़ैद खाननि जो ॾेख या अज़ियत खाने जो ॾेख वधीक ॾियनि था। शागिर्दनि खे महफ़ूज़, आरामदाह ऐं सिख्या लाइ साज़गार माहौल ॾियण बदिरां उन्हनि खे कलाकनि जा कलाक अहिड़ियुनि इमारतुनि में विहारणु जिते बुनियादी सहूलियतूं बि मुयसरु न हुजनि, कंहिं बि सूरत में तालीमी मयार जी ज़मानत नथो ॾेई सघे। तालीम खाते खे पहिरीं इहो ॾिसणु घुरिजे त स्कूलनि में ॿारनि लाइ बुनियादी सहूलियतूं मौजूदु आहिनि या न, ऐं उनखां पोइ स्कूल जे वक़्त में वाध या तब्दीली बाबति सोचणु घुरिजे। सहूलियतूं फ़राहम करण बदिरां रुॻो ॿारनि जी स्कूल में मौजूदगी जो वक़्तु वधाइणु तालीम जे मयार खे बहितर करण जो मुतबादिल नथो थी सघे। डिघो वक़्तु लाज़मी तौर ते बहितर तालीम जी अलामत न आहे। जेकॾहिं माहौल नामुनासिबु हुजे, गर्मी सख़्तु हुजे, बिजली ऐं पाणी जो मसइलो हुजे ऐं वाशरूम जूं सहूलियतूं नाक़स हुजनि त वधीक वक़्तु ॿारनि खे स्कूल में विहारणु संदनि सिख्या बदिरां जिस्मानी ऐं ज़हनी तकलीफ़ जो सबबु बणिजे थो। तालीम खाते खे पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करणु घुरिजे। स्कूलनि खे पहिरीं पाणी, बिजली, वाशरूम, फर्नीचर ऐं महफ़ूज़ माहौल जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि, पोइ वक़्तु वधाइण बाबति सोचियो वञे। क़ौम खे मुतहद करण वारी ज़रूरत वारे मामले ते क़ौम परस्त अॻवान अब्दुल ख़ालिक़ जूणेजो लिखे थो, सिंध जे कुझु दानिशवरनि ऐं सहाफ़ियुनि पारां क़ौमी ॿधी जी ज़रूरत ते ज़ोर अखियुनि ते रखणु जहिड़ी ॻाल्हि आहे। संदन इन ॻाल्हि में बि वज़न आहे त मुश्किल सूरतहाल में इख़्तिलाफ़ी ॻाल्हियुनि खां पासो कजे। हिते कुझु ॻाल्हियूं संदन ऐं ॿियनि मुहब वतननि जी वधीक वीचार लाइ आॾो आणु ज़रूरी सम्झा थो। साईं मुंहिंजा सिंध जी क़ौमी तहरीक जो मुश्किल तरीन दौरु साईं GMC जी वफ़ात खां पोइ शुरू थियो ऐं
ऐं उन सां गॾु असां सभिनी जे क़ौमी ज़िम्मेवारी निभाइण जो पिणु अॼु हर बाशूर ऐं फ़िक्रमंद माण्हू क़ौमी तहरीक खे मुश्किल दौर मां कढण लाइ हिकु वाज़िह प्रोग्राम वारी मुनज़िम पार्टी जी ज़रूरत खे महसूसु करे थो। सिंध में अहिड़े क़िस्म जी पार्टी जी का मज़बूत रिवायत मौजूदु नाहे। 1995 में जीअं सिंध मुहाज़ उन मंज़िल ऐं मक़सद ॾांहुं वधंदड़ तनज़ीम हुई, साईंअ जी वफ़ात शर्त संस क़बर जी मिटी सुकण खां अॻु बाज़ारी गोड़ में उन पार्टी खे टोड़ण जा ऐलान कया विया। वधीक अहम ॻाल्हि त उन लाइ को बि सियासी, मक़ामी या आलमी, नज़रियाती, तारीख़ी, तजियाती कारण पेश करण खां बग़ैर सिर्फ़ु हिकु नारो हंयो वियो त गॾु थियो, उहो ई नारो जेको असां अॼु बि हणी रहिया आहियूं। ॿधीअ जे नारे ऐं नाले ते ठहंदड़ पार्टीअ जे वजूद सां क़ौमी तहरीक में तोड़ फोड़ ऐं गिरोह बंदी जो अहिड़ो सिलसिलो शुरू थियो जेको अॼु ॾींहं ताईं पूरे जोभन सां जारी आहे, जंहिंजे नतीजे में हेल ताईं 10 पार्टियूं वजूद वठी चुकियूं आहिनि। 1995 खां शुरू थी अॼु ताईं जारी रहंदड़ ॿियो अहम सिलसिलो इहो आहे त जिन कमिटेड ऐं बाकिरदार कारकुननि से जी ठहियल पार्टी खे पंहिंजे रत सत सां ज़िंदा रखियो आहे, उन्हनि ख़िलाफ़ कूड़, बहितान ऐं किरदार कशी जी मुहिम मुस्तक़िल जारी आहे। मज़े जी ॻाल्हि त पाण में विढ़ी 10 जमायतूं ठाहींदड़ उन हिकु नुक़्ते ते मुतफ़िक़ आहिनि। साईं मुंहिंजा, हिते हीअ ॻाल्हियूं रखण ऐं तव्हांखे पढ़ण जी तकलीफ़ ॾियण जो मक़सदु सिर्फ़ु इहो नुक़्तो आॾो आणणु आहे त गुज़िरियल 31 सालनि जे अरसे दौरान दानिशवरनि ऐं साफ़िन पारां अहिड़ो को बि दानाई ऐं दानिशमंदी जो गुफ़्तो ॿुधण में कॾहिं कोन आयो। हिकु इंटरव्यू दौरान सैयद इमदाद मोहम्मद शाह ॿुधायो, आऊं ॻाल्हि खे सिर्फ़ु इन नुक़्ते निगाह खां ॾिसां थो त असांजो तइदादु थोरो आहे जेके ॿजणा क़ौमी सोच रखूं था ऐं सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कयूं वेठा सेब जे हिक ॿिए जा पेर कढंदासूं त पोइ ठले हथे असांजो मुख़ालिफ़ तइदाद में वॾो आहे। फ़ौज बि उन्हनि वटि आहे, मकार बि आहिनि जेके ॿाहिरियूं बैन अल-अक़वामी ताक़तूं आहिनि से बि हुनजो रायो रखंदियूं। उन्हनि जी सियासत खे सूट बि हू ई था कनि। अहिड़ी हालत में जेकॾहिं आऊं पंहिंजे अकेले सिर देगड़ी चाढ़ियां, तव्हां पंहिंजी चाढ़ियो ऐं टियां वरी अञा पंहिंजी चाढ़ियुनि त इहा ॻाल्हि दुश्मन जे हथनि में खेॾण जे बराबरि थींदी। उन करे जेतिरो वक़्तु गॾिजी हली सघिजे त कोशिशि कजे त पाण सां 4 भाइर वठी हलिजनि। आऊं इन राय जो आहियां। इस्लाम मुल्कनि खे मुतहद न करे सघियो जे उनवान हेठि मौलाना अबुल कलाम आज़ाद जो लिखियलु लेख अव्हां जे समातनि जी नज़र कंदासीं, जेको सिंधी में तर्जुमो कयो आहे साईं नवाज़ खान ज़ौर। लॻे ईअं थो त मिस्टर मोहम्मद अली जन्ना ऐं संदसि पोइ लॻनि इहो सम्झो ई न त जाग्राफ़ी संदनि ख़िलाफ़ हुई। हिंदुस्तानी मुस्लमान ईअं टिड़िया पखड़िया पिया हुआ जो हिकु मरबूत इलाइक़े में अलहदा रियासत जी जोड़ जक नामुमकिन हुई। मुस्लिम अक्सरियती इलाइक़ा उत्तर ओलह ऐं उत्तर ओभर में हुआ। उन्हनि इलाइक़नि में तिबी एतबार खां का बि अहिड़ी ॻाल्हि न हुई जेका खेनि गॾाए सघे। उन्हनि ॿिन्ही इलाइक़नि जा माण्हू सवाइ मज़हब जे हर मामले में हिक ॿिए खां सरासर मुख़्तलिफ़ आहिनि। इहो चवणु माण्हुनि सां वॾो दोखो करण जे बराबरि आहे त मज़हबी यगागत अहिड़नि इलाइक़नि खे मुतहद करे सघे थी जेके जाग्राफ़ियाई, इक़्तिसादी, लसानी ऐं सक़ाफ़ती लिहाज़ खां मुख़्तलिफ़ हुजनि। हीअ सही आहे त इस्लाम हिकु अहिड़ो मुआशिरो क़ाइमु करणु घुरियो थिए जेको नस्ली, लसानी, इक़्तिसादी ऐं सियासी हदबंदियुनि खां बलातर हुजे, पर तारीख़ बहरहाल इहो साबित करे छॾियो आहे त शुरूअ जे कुझु ॾहाकनि खां पोइ या वधि में वधि पहिरीं सदी खां पोइ इस्लाम सभिनी मुल्कनि खे सिर्फ़ु इस्लाम जे बुनियाद ते मुतहद करे न सघिबो। इहा माज़ी जी हालति हुई ऐं हाणे हालति अॼु बि आहे। केर बि इहा उमेदु नथो करे सघे त ओलह ऐं ओभर पाकिस्तान पंहिंजे सभिनी इख़्तिलाफ़नि खे हल करे वठंदा ऐं हिकु क़ौम बणिजी वेंदा। वरी ईअं बि आहे त ओलह पाकिस्तान अंदरि 2 सूबा सिंध, पंजाब ऐं सरहद पाण में अंदरूनी विथियूं ऐं इख़्तिलाफ़ रखनि था ऐं पंहिंजे अलॻि मक़सदनि ऐं मुफ़ादनि लाइ कमु करे रहिया आहिनि। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं अबुल कलाम आज़ाद जी लिखणी। नामियारे शाइर आशिक़ चांडे 2010 में दादू में आयल ॿोॾ वारी सूरत हाल ते पंहिंजे ख़ूबसूरत ग़ज़ल में लिखियो हो, तोखे लॻो तमाशो दादू सॼो लुढ़ी वियो, कंहिंजी अमा लुढ़ी वई,
कंहिंजो अबो लुढ़ी वियो। 10 ॾींहं थी विया हा फाका कशी मिंज खे, अॼु हुन उधार वरितो मोला अटो लुढ़ी वियो। वाहुड़ वही हलिया आहिनि ए पीर तूं किथे आ, वाहुड़ वही हलिया आहिनि ए पीर तूं किथे आ, ॿी सिंध खे त छॾ तूं तुंहिंजो सिलो लुढ़ी वियो। तुंहिंजनि नबनि वॾनि जा सभु मुक़बरा बची विया, बाक़ी सदियूं पुराणो जो ॻोठ हो लुढ़ी वियो। सभिनी खे पंहिंजे सिर जी कारा कुना मथनि ते, आथत ॿुॾी मरी वई ऐं हौसलो लुढ़ी वियो। जा राबते जे पुल हुई सा बि टुटी किरी पई, अफ़सोस अखियुनि वारनि हूंदे अंधो लुढ़ी वियो। पोतियूं मथनि ते पातल न्याणियुनि खे मस कढियोसीं, ॿकरियूं रेढूं लुढ़ी वियूं ऐं घर कचो लुढ़ी वियो। बसि छा न हो खुदाया मिसकीन जे अझे में, न्याणी जे ॾाज सूधो जेको हुयो लुढ़ी वियो। मेहन ढॻियुनि खे काए हू बंद ते पुॼी विया, जो ॿेर सां ॿधल हो हिकिड़ो चरियो लुढ़ी वियो। हर हिकु घड़ी क़यामत बर्पा करे छॾी आ, मस्जिद शहीद थी वई ऐं मदरसो लुढ़ी वियो। मूंखे ॾिजाए माफ़ी ही फ़ैसिलो कयो मूं, तोखे बचाए वरितो बाबा अदो लुढ़ी वियो। इमदाद जा मिली सा हक़दार खे न पहुती, जेका खपे खपाए जेको बचो लुढ़ी वियो। जाॻोड़े हाणे आशिक़ को इनकलाब आणियो, जाॻोड़े हाणे आशिक़ को इनकलाब आणियो। जंहिं क़ौम लाइ न सोचियो सम्झो यको लुढ़ी वियो। तोखे लॻो तमाशो दादू सॼो लुढ़ी वियो, कंहिंजी अमा लुढ़ी वई कंहिंजो अबो लुढ़ी वियो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि ऐं जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। अॼु नाम्यारे आलम अदीब ऐं ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोए जी सालगिरह मल्हाई पई वञे। मोहम्मद इब्राहिम जोयो 13 अगस्त 1915 ते अॻूणे ज़िले दादू ऐं हाणोके जामशोरे जे ॻोठ आबाद में हिकु हारी जे घर में पैदा थियो। 3 सालनि जो हो त संदसि वालिद मोहम्मद ख़ान जोयो पहिरीं महाभारी जंग बाद पखड़ियल वॾी बीमारी में लाॾाणो करे वियो। मोहम्मद इब्राहिम जोए जो निंढपिण गुरबत में गुज़रियो, पर हिमत न हारींदे प्राइमरी जा 4 दर्जा ॻोठ में पढ़ी 1927 में एवी स्कूल सन में दाख़िल थियो, जिते साईं GM से जे महिरबानी सां 3 दर्जा अंग्रेज़ी पढ़ी 1930 में सिंध मदरसुल इस्लाम कराची में दाख़िला वरिताईं, जिते 4 खां 7 दर्जे ताईं पढ़ियो। उन ज़माने में 7 दर्जो मैट्रिक शुमारु थींदो हो। हुन 1934 में मैट्रिक जे इम्तिहान में सिंध मदरसुल इस्लाम मां 2 पोज़ीशन माणी ऐं 20 रुपया माहवार स्कॉलरशिप हासिलु कयाईं। सिंध मदरसे में उन वक़्तु अलामा उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो प्रिंसिपल हो ऐं जोयो साहिब संदसि लाइक़ शागिर्दनि में निमाया हो। जोए साहिब 1938 में DG सिंध कॉलेज मां BA जी डिग्री हासिलु कई ऐं खेसि कॉलेज में डॉक्टर गुरबख्शाणी, भेरूमल, महरचंद आडवाणी ऐं मघाराम मलकाणी जहिड़नि उस्तादनि जी सोबत ऐं मुहबत हासिलु रही। 1940 में सिंध मदरसे तरफ़ां BT करण लाइ बम्बई GST कॉलेज पढ़णु वियो, जितां मोटंदे खेसि 1941 में सिंध मदरसे में असिस्टेंट मास्तर मुक़ररु कयो वियो। मोहम्मद इब्राहिम जोए ज़िंदगी जो पहिरियों सिंधी मज़मून पिंजरे जा पखी 14 सालनि जी उमिरि में लिखियो। संदसि अंग्रेज़ी में पहिरियों मज़मून साल 1946 में सिंध मदरसे जे मैगज़ीन में छपियो। साईं GM सैद संदसि पहिरियों तालीमी मददगार हो। हू ॿिनि मुफ़करनि साईं GM सैद ऐं MN राय खां घणो मुतासिर हो ऐं पहिरीं पार्टी जंहिंमें शमूलियत कयाईं उहा हुई MN राय जी। हुन MN राय जे किताब जो सिंधी तर्जुमो इस्लाम जो तारीख़ी कारनामो जे उनवान सां कयो। इल्मी ज़िंदगी में जोए साहब सिंध मदरसे जी राह में सरकार जा अताब ऐं नाराज़गियूं बि बर्दाश्त कयूं। 1947 में सिंध मदरसे में पढ़ाइण दौरान हिन हिकु किताब सिंध बचायो खंड बचायो लिखियो।
जंहिंजे ॾोह में सिंध मदरसे बोर्ड जे सदर ऐं ताॾोके वज़ीर तालीम संस मुलाज़मत ख़तमु करण जो हुकुमनामो जारी कयो। जोए साहिब जी अहलियत खे मञींदे ठठे म्यूनसिपालिटीअ जे चेयरमैन मोरिन अब्बासी खेसि म्यूनसिपल हाई स्कूल ठठे जो हेडमास्टर थियण जी आछ कई, जिते 2 सालनि ताईं 200 रुपया पघार ते पढ़ायईं। बाद में उहो स्कूल बि सरकारी तहवील में वरितो वियो, जितां बदिली थी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन हैदराबाद में असिस्टेंट मास्टर तौरु फ़र्ज़ निभाईंदे 1951 में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी चूंड सां क्लास में गज़ेटेड ऑफिसर तौरु हाई बार एग्जीक्यूटिव कमेटी फॉर सिंधी लिटरेचर जो सेक्रेटरी मुक़ररु थियो। हिन अमल इंसान केतिरा किताब छपराए मंज़र आम ते आंदा। मोहम्मद इब्राहिम जोयो नाई नुबर 2017 ते लाॾाणो करे वियो, खेसि सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में मिटी मां हवाले कयो वियो। संदसि कयल कोशिशूं कंहिं बि सूरत में कॾहिं बि विसारे नथियूं सघिजनि। हीअ असीं भेटाउनि जा गुलाब अची रहिया हुआसीं। मोहम्मद इब्राहिम जोए खे ऐं हाणे अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था, जीअं सिंध मुहाज़ जे मरकज़ी अॻवान सैयद नवाज़ शाह भाॾाई जी गुफ़्तगू जेका हुन वतन लाइ क़ुर्बानियूं ॾींदड़नि बाबति कई आहे। उहो तव्हांजो किरदारु वञी बीहंदो। होशू शीदीअ खे भला इहा त ख़बर हुई न त जेकॾहिं मियाणी जी जंग में मीर टालपुर फातेह थी आया त बि इक़्तिदार त टालपुरनि खे मिलंदो, होशू खे न मिले हा। पर उहो गैरत हुई, इंसानी महानता ऐं किरदार जी कमालियात हुई जो मीरनि न चयो, पर हिकिड़ो नौकर थी बीह रहियो त मरसू पर सिंध न ॾिनो। माण्हुनि जी डेफिनेशन इहा आहे, किरदार जी डेफिनेशन इहा आहे त तव्हां पंहिंजे दौर ते हिकिड़ी छाप छॾे वञो, असर अंदाज़ थियो। ईअं न हिकिड़ा माण्हू कल्ह क़ौमी कारकुन हुआ, अॼु सणबे गिराह जे पोयां ज़मीर पंहिंजा विकिणी चुका आहिनि, सौदेबाज़ियूं कनि था, रातिनि जे पेट में विकामी वञनि था। तॾहिं मूंखे कंहिं उर्दू अक्सर अहिड़नि माण्हुनि ते मूंखे उर्दू जो हिकिड़ो शेर यादि ईंदो आहे त तू और बिने मरियम का पहिरूं खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके रातिनि जे पेट में सौदेबाज़ियूं कनि था, वतन खे न रुगो हुक्मरान तबिको वतन खे विकिणे थो, पर ख़ुदि गर्ज़ लालची तबिको पंहिंजे सरज़मीन जो ऐं पंहिंजी धरतीअ जो, पंहिंजी तहज़ीब जो सौदो कंदो आहे। वेकाऊ हर क़ौम जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। तॾहिं के शाइर चयो त तू और बिने मरियम का पेरू तेरी कहनियों से टपकता है लहू, तू और बिने मरियम का पेरू तेरी कहनियों से टपकता है लहू, तुझे ज़ेब नहीं ये शोरशें, कल तो शिमर और यजीद थे और आज बनते हुसैन। तो माण्हू ज़मीर जे आॾो जवाबदार आहे, पर उनखां ज़मीर खां वधीक जेका शइ आहे उहा क़ौम आहे। माण्हू पंहिंजी क़ौम जे आॾो जवाबदार आहे, ऐं जंहिंखे आख़िर पंहिंजे ज़मीन में मदफून थियणो आहे, ऐं जेको क़बर जे मथां कुतबो लिखणो आहे, उन कुतबे ते तव्हांजी अमरता जी मोहर लिखजणी आहे त सिंध जे तारीख़ जो ही इंतहाई अहम दौर आहे। सकाफ़त खे बि ओतिरो ई ख़तरो आहे जेतिरो ख़तरो सिंध जी सियासत खे आहे। अॼु सियासत सोली थी पई, आक जी माखी आहे। कल्ह नज़रियाती सियासत जो रोमांस जो दौर हो, मौत ऐं ज़िंदगी जी सियासत थींदी हुई। अॼु अल्हम्दुलिल्लाह असां सभिनी खे फेसबुक तमामु वॾो लीडर करे छॾियो आहे। आऊं बचाईंदो, तव्हां हेतिरा नारा हणो था। अॻे पह पचाइणा पवंदा हुआ, जबल झागणा पवंदा हुआ, बशीर ख़ान कुरैशी वांगुरु टार्चर सेल जूं सीखूं जेके आहिनि उहे ताड़े पंहिंजे बदन ते, ऐं जीएम सैद वांगुरु 32 साल नज़रबंदी काटणी पवंदी, वनवास काटणो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं, जीअं सिंध मुहाज़ जे मरकज़ी अॻवान सैयद नवाज़ शाह भाॾाई जी गुफ़्तगू। नामियारे शाइर अयूब खोसे लिखियो, वञी चंड मोहिन दड़े खे ॿुधाए, वञी चंड मकली जी दिलि खे ॿुधाए, असां तुंहिंजी तारीख़ नाहे विसारी। वञी चंड मकली जी दिलि खे ॿुधाए, असां तुंहिंजी तारीख़ नाहे विसारी। असां तुंहिंजे सुॾकनि जी गर्मी खे ॼाणूं,
असां तुंहिंजी का चीख नाहे विसारी। असां तुंहिंजे पहिरनि जी ख़ुशबू जी कोयल कॾहिं दिलि जी टारी त नाहे उॾारी। असां तो में रत जूं लिखियल सभु कहाणियूं ज़ख़्म जीअं साढे अंदर में रखियूं आहिनि। इहे तुंहिंजे साहनि जा सुरंदड़ उजागा असांजा ज़ख़्म ई असां जूं अखियूं आहिनि। वञी चंड देबल जे ग़म खे ॿुधाए असां तो ते घोड़नि जे सुंबनि जा नग़मा अञा ताईं नाहिनि गसनि में विसारिया। असां तुंहिंजे भेरियल गुलाबनि जा लाशा अञा दिलि जे नाहिनि बदन तां उतारिया। अञा तुंहिंजे न्याणियुनि जे पोतनि जा टुकड़ा असांजे निडनि लाइ कची गार आहिनि। अञा तुंहिंजे वेढ़नि जा लोढ़ा लताड़ियल असांजे अंदर लाइ उछंगार आहिनि। वञी चंड मोहिन दड़े खे ॿुधाए, वञी चंड मोहिन दड़े खे ॿुधाए असां तुंहिंजे चंचल ऐं कोमल बदन खे सदा चाह पंहिंजे में ताज़ो रखूं था। अचे पार तुंहिंजे खां जेका हवा थी उन्ही खे चुमो ऐं बदन सां बखूं था। कसम साण तोसां इहो ई वचन आहे, असां पंहिंजे सिंधू जो हिकिड़ो बि कतिरो न ॾींदासीं कंहिंजे बि पागल हथनि खे, न ॾींदासीं पंहिंजी मिटी जो को टुकड़ो, न कंहिंजे चपनि ते न कंहिंखे टकनि ते। असां पंहिंजे सोरे शहीदनि जा सपना न मेरा थियण लाइ छॾींदासीं तन्हा। असां पंहिंजे हथड़नि खे हथियार ठाहे न ॾींदासीं भेलण ई तुंहिंजो शबाब, ऐं पंहिंजे ई जज़्बनि खे सूरज बणाए सदा तुंहिंजे चहिरे खे रखिबो गुलाब। वञी चंड मोहिन दड़े खे ॿुधाए, वञी चंड मोहिन दड़े खे ॿुधाए। इन ते ई प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।